एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक ॾिसूं था TM सूमरो जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, ठारूशाह में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां ठारूशाह खे तहलके जो दर्जो न मिलण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं पिया त हीउ जेको तहरीक हिननि शुरू कई आहे ठारूशाह खे तहलके जो दर्जो ॾियण जे लाइ, हिन जी तहरीक केसि ते हलंदी? असां चऊं था त ठारूशाह खे तालको कयो वञे, ठारूशाह सां विसाघाती कई थी वञे। काफ़ी अरसे खां वठी ठारूशाह सां ज़ुल्म थियो आहे ऐं ठारूशाह खे पंहिंजा हक़ न मिलिया आहिनि। असां अॼु इन करे निकिता आहियूं। असां दोस्तनि खे सभिनी खे चऊं था त मैदान में अचो ऐं पंहिंजे शहर जे लाइ कमु कयो ऐं पंहिंजे शहर जी तरक़ीअ लाइ ठारूशाह खे तालको बणायो। हमेशह ज़ाती थी आहे ऐं 70,000 जो जेको शेर आहे ऐं ठारूशाह खे तालको कयो वञे। पहिरें बि असां नाइंसाफ़ी कई, पहिरें बिरा खे तालको कयो, हालांकि हक़ असांजे ठारूशाह जो आहे। तालको असांजे ठारूशाह खे थियणु खपे। असां हुकूमत खां मुतालबो थो कयूं कि ठारूशाह खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। ठारूशाह खे तालके जो दर्जो ॾियणो वञे। जेको ठारूशाह आहे 50 खां 60,000 आबादी जो शहर आहे, जेको इन जो बुनियादी हक़ आहे तालके जो, जेका हमेशह के जेका घणे ॾींहंनि खां इहा तहरीक हली रही आहे ऐं असांजी बाला हक़ाम खां इहा अपील आहे कि ठारूशाह खे तालके जो दर्जो ॾिनो वञे, न त इन असां एहतजाज खे वसी कंदासीं ऐं इन खे असां बुख हड़ताल ते वेंदासीं। उहो शहर आहे जेको हिते न पर ही पूरी दुनिया जे हवाले सां मशहूरु आहे। ही चंदुर हिकिड़ो वॾो शख़्सियत ते रही आहे ठारूशाह में। ही उन जो शहर आहे, पर हिन खे हर दौर में ॼणो नज़रअंदाज़ कयो वञे ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे हिते हिकिड़ो सुठा पैकेज ॾिना वञनि। जीअं ही रस्ता बि तव्हां ॾिसो पिया त हिते का बि अहिड़ो तरक़ियाती कम हवाले सां न आहे। नालियुनि जो सिस्टम ख़राबु लॻो पियो आहे। हिकिड़ो पुराणो ऐं क़दीमी शहर आहे। हिन खे हमेशह हर दौर में निगलेक्ट कयो वियो आहे ऐं हिन खे तालके जो दर्जो पुराणो ॾियणु खपे हा। पर असांजी ख़ुशकिस्मती या बदकिस्मती चइजे त असांजे चौधारी जेके वेठा आहिनि वॾेरा या कामोरा, उन्हनि जो थारूशाह ते सिर्फ़ु वोट वठण लाइ उन्हनि जी उमेदूं हूंदियूं आहिनि। बाक़ी थारूशाह जेको तरक़ियाती कमी आहे, जीअं थारूशाह तालको थी वञे त हिन ज़िले में थारूशाह जो तालको थियणु पुराणो हक़ आहे, बुनियादी हक़ आहे। ठारूशाह जी तमामु सुठी वॾी आबादी आहे ऐं ठारूशाह जो हक़ आहे तालको, इनखे ठारूशाह खे कयो वञे। असां मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध खां ऐं बिलावल भुट्टो खां त ठारूशाह खे तालको करे ऐं आवाम खे सुख ॾियनि ऐं ॿिया जेके बि ठारूशाह जा मसइला आहिनि, बुनियादी मसइला आहिनि, उहे हल करे। असांजो गुज़ारिश आहे सियासतदाननि खां, जेके असांजा हितां जा मोतबर शख़्सियत आहिनि, त वोट जे टाइम ते अवां ईंदा आहियो त ठारूशाह खे पंहिंजो वोट ॾियो, तरक़ियाती कमु। असांजो हींअर हथ ॿधी अवां सां मुतालबो आहे त हे वॾो शहर आहे, तालको ठाहियो। भिरिया एतिरो शहर आहे, हिन खां नंढो शहर आहे, हुनखे तालको ठाहे छॾियो। हिते बुनियादी सहूलियतनि सां महरूम आहे। रोड जा मसइला, ड्रेनेज जा मसइला, हेल्थ जी सहूलियत न आहिनि। छा हिते माण्हू नथा रहनि? 50-60,000 आबादी आहे हितां, पढ़ियल लिखियल हितां जा माण्हू आहिनि, तारीख़ आहे हिन शहर जी। त महिरबानी करे खुदारा असांखे असांजो हक़ ॾिनो वञे। ठारूशाह असांजो तारीख़ी शहर आहे। हर लिहाज़ सां, आबादी जे लिहाज़ सां, आस पास मंट बोटी दली पोटा दरबेलो लॻे थो। हिते जेको आहे जो तारीख़ जी सख़्तु ज़रूरत आहे। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, वोट वठी विया आहिनि, वरी त असां ॾिठो ई कोन्हे को उन्हनि खे। न को असां को हाल वाल पुछनि था त तव्हां मींहं में ॿुॾो बचियो छा कयो, अचनि ई कोन था। ऐं महिरबानी करे तालके जो दर्जो ॾिनो वञे। जी नाज़रीन, ठारूशाह जे सुञाण धुरियुनि पारां निटण उस में गर्मीअ में एहतजाजी करे मुज़ाहिरो कंदे दाईंदे चवनि पिया त ठारूशाह हिकु तारीख़ी शहर आहे ऐं हिन खे तहलके जो दर्जो न पियो ॾिनो वञे। जेका वेसाघाती आहे, हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त ठारूशाह हिकु पुराणो तारीख़ी शहर खे तहलके जी हैसियत ॾिनी वञे त जीअं हितां जा माण्हू सुख जो साह खणी सघनि। ज़रूरत न ॻाल्हि जी आहे त हिननि जो मुतालबो पूरो कयो वञे, त ॿी सूरत में हीअ तहरीक खे वधाइण जो ऐलान कनि पिया। कैमरामैन परवेज़ आलमानी सां गॾु DM सूमरो, KTN न्यूज़, ठारूशाह।